पीटे अलिफ खैरपुर नाथन शाह पारां मासूम न्याणी उजाला परवीन जी बाज़ाइबी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई ऐं हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी वाक़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते अॻुवाणनि गुलाम अली सियाल, कामरेड सुल चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मासूम न्याणी उजाला परवीन जी अगवा इंतिहाई अफ़सोसनाक ऐं इंसानियतसोज़ वाक़ियो आहे, जंहिं सबबि संदसि वारस सख़्त पशनी ऐं इज़त में मुब्तला आहिनि। हिननि चयो त मासूम ॿारु जो तहफ़्फ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे ऐं अहिड़नि वाक़िअनि सबबि समाज में ख़ौफ़ ऐं बेचैनी पखिड़िजी रही आहे। पीटे अलिफ जी अॻुवाणनि हुकूमत सिंध पुलिस ऐं लाॻापियल क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त मासूम न्याणी उजाला परवीन खे बिना देर बाज़ाब कराए जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे, जीअं मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ मिली सघे। हिननि ख़बरदार कयो त जेकॾहिं न्याणी खे जल्द बाज़ाब न करायो वियो त एहतजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो। त अॼु अफ़सोस सां चवणो थो पए त असांजी मासूम न्याणी उजाला परवीन खे 100 ॾींहं थिया आहिनि स्कूल खां वेंदे स्कूल खां मोटंदे उहा गुम थी वई आहे। अहिड़ी रियासत, अहिड़ो कानून जंहिंखे इहा ख़बर नथी पए 100 ॾींहं गुज़री विया आहिनि त उहा मासूम न्याणी आया काॾे वई, ज़मीन गिरी वियो, आसमान गिरी वियो, काॾे वई 100 ॾींहं थिया आहिनि। अहिड़ी पुलिस ते असां बेशुमार कयूं था जेका हिकु असांजे उस्ताद जी न्याणी, जेका असांजी मासूम न्याणी स्कूल वेंदे गुम थिए। असां मुतालबो कयूं था वज़ीर आला सिंध खां, होम मिनिस्टर खां त आया असांजी उजाला परवीन खे फौरी तौरु आज़ादु कयो, असांखे मजबूर न कयो त जीअं जेके स्कूल खुलनि त उहे ईअं स्कूल जीअं हाणे ताला लॻा पिया आहिनि तीअं ई तव्हांजे स्कूलनि खे ताला लॻी वञनि ऐं उहे स्कूल न खुलंदा, छो त वालदेन हींअर ख़ौफ़ में आहिनि, हैरास में आहिनि त असां नंढड़ा मासूम ॿार कीअं छॾियूं, कीअं स्कूल वञनि, उहे स्कूल असांजा वीरान थी वेंदा। असां तव्हां खां इहो मुतालबो था कयूं त हिकु वॾेरे जो पुटु, हिकिड़े MPA जो हिकिड़ो ॾांद पुटु जेको अगवा थिए थो 5 मिंटनि में उनखे SP चए थो त मुंहिंजो पुटु आहे, DIG चए थो मुंहिंजो बच्चा। चुप कयो, ही कंहिंजो बच्चो आहे? उजाला परवीन कंहिंजी धीउ आहे? असांजो अॼु जो ही मुज़ाहिरो तालके मेड़ जे शाह जे प्राइमरी उस्तादनि जे तरफ़ां कयो थो वञे। असांजे मुज़ाहिरे जो हिकु ई मुतालबो आहे त सिंध मां गुम थियल मासूम ॿार लाइ बाज़ाब करायो। ख़ुसूसन असांजे प्राइमरी उस्ताद साईं शमसुद्दीन सोलंकी जी मासूम न्याणी उजाला परवीन सोलंकी, जेका 100 खां वधीक ॾींहं गुज़रण जे बावजूदि हितां जी पुलिस, हितां जी रियासत उनखे बाज़ाब कराइण में नाकाम वई आहे। असांजो ही मुज़ाहिरो असांजो घुर था कयूं त जेसीं ताईं असांजे उस्ताद जी मासूम न्याणी समेत सिंध मां समूरा गुम थियल ॿार वापसि नथा करायो, असांजी एहतजाजी तहरीक, एहतजाजी मुज़ाहिरा जारी रहंदा। असां सिंध हुकूमत जे हिन ॿिटे मयार, सिंध पुलिस जे हिन ॿिटे मयार जी मज़म्मत था कयूं त हिते जेकॾहिं कंहिं वॾे माण्हू जो ॿारु अगवा थो थिए त उहो अधु कलाक जे अंदरि IG ताईं तहरीक में था अचनि ऐं अधु कलाक जे अंदरि उहो वापसि थो थिए। पर हिकु ग़रीब मिसकिन उस्ताद जी न्याणी जेका 5.5 सालनि जी आहे, उहा स्कूल मां गुम थी थिए, उनखे 100 खां वधीक ॾींहं गुज़री था वञनि, पर सिंध हुकूमत, पुलिस ऐं ही रियासत उनखे नाकाम आहे वापसि कराइण में। लिहाज़ा असांजी गुज़ारिश आहे, असांजो मुतालबो आहे त जेकर असांजा मासूम ॿार, मुग़ली ॿार बाज़ाब नथा थियनि, असांजे उस्ताद जी धीउ जेसिताईं वापसि नथी थिए, असांजो ही एहतजाज जारी रहंदो ऐं हिन एहतजाज जी असीं वसी कंदासीं।